नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते हेल्थ केयर कमीशन एंटी कोकरी मुहिम जी टीम जूं सिंधड़ी तालका जे शहरनि सिंधड़ी ऐं हिंगोरनो में एंटी कोकरी जे डायरेक्टर अयाज़, असिस्टेंट डायरेक्टर फाइज़ा, DHO मीरपुर ख़ास डॉक्टर उमर हिंगोरजो समेत DSP सिंधड़ी जे अॻुवाण में पुलिस अटालियन खे साण करे अताई डॉक्टरनि खिलाफ़ ऑपरेशन शुरू कयो। टीम पारां सिंधड़ी में डॉक्टर कयूम कुंभार, हिंगोरनो में इस्माइल शर, सलीम पंजाबी, डॉक्टर मोहम्मद खान शर, रुखसाना शर, परवीन गुल, लीमो मेघवाड़, साले शर, साहब खान शर, रियाज़ समेत 10 खां वधीक डॉक्टरनि जूं अस्पतालूं सील करे छॾियूं आहिनि। जॾहिं त केतिराई अताई डॉक्टर टीम खे ॾिसी अस्पतालूं छॾे फरार थी विया आहिनि। केतिराई अताई टीमनि खे सूरमो पाराए टीम पहुचण खां समूरो सामान ॿुहारे विया। जॾहिं त डॉक्टरनि अनिला हालेपुट जी मैटरनिटी होम ते छापो वक़्तु कुकड़ ऐं बकरियूं बीहारे छॾियूं, जितां टीम बग़ैर कार्रवाई करण जे वापसि थी वई। ॿिए तरफ़ असिस्टेंट डायरेक्टर फाइज़ा साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सुप्रीम कोर्ट ऐं हेल्थ केयर कमीशन जे हुकुम ते पूरे सूबे सिंध अंदरि अताई डॉक्टरनि खिलाफ़ कार्रवायूं हलंदड़ आहिनि। ही कार्रवायूं बि हुन जो हिसो आहे। अताई डॉक्टरनि खे बीमारियुनि जी का बि ॼाण ऐं परख न आहे। इहे डॉक्टर ग़रीब ऐं अबोझ माण्हुनि जूं ग़लति इलाज करे हुननि में वधीक बीमारियूं पकड़े रहिया आहिनि। हिननि खिलाफ़ बिना कंहिं फ़र्क़ जी कार्रवाई कई वेंदी। डायरेक्टर अयाज़ साफ़िन खे ॿुधाए त कार्रवाई करे क्लिनिकूं सील कयूं आहिनि। जेकॾहिं कंहिं बि सील तोड़े क्लिनिकूं खोलियूं, हुननि ते केस दाख़िल करे मथां ॾंढ हयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।